सच्चो सतराम। कृपया इस चैनल को सब्सक्राइब करें और बेल आइकन को प्रेस करना ना भूलें। धन्यवाद। सच्चो सतराम। तंहिंजे करे जेकॾहिं पहिरियों मंदर वेंदासीं, पहिरियों संस्कार ईंदा, बाद में संसार ईंदो, त असां ऊचाई खे चवंदासीं। पर जेकॾहिं असां पहिरियों स्कूल वेंदासीं, पहिरियों संसार में आयासीं, असांखे कामयाबी, ताक़त, शक्ति, पावर, पैसो सभु कुझु आयो, असां घणो कुझु करे कंदा। पर जेकॾहिं संस्कार न हूंदा तो पावर, पैसो, जेको बि कुझु हूंदो जो मिसयूज़ थींदो, पंहिंजी मनमानी में लॻंदो। इख़लाक़ ऐं किरदार खां असां थोरो पोइ ते पवण जा चांसिस वधीक थी वेंदा आहिनि। ऐं जॾहिं हिकु दफ़ो असां ग़लति राह ते हलिया वियासीं त पोइ उनखे आणणु तमामु घणी तकलीफ़ थींदी आहे, पोइ उहा ॾुखियाई थींदी आहे, पोइ असां में संस्कार बाद में मुश्किल ईंदा आहिनि। तंहिंजे करे पोइ असांजी अॼु जेका असां में कमज़ोरी आई आहे या शिकायत आई आहे, कॾहिं ॿारनि जे लाइ, कॾहिं नौजवाननि जे लाइ, कॾहिं ॿियनि जे लाइ, त ॿुधंदा न आहिनि, ॾिसंदा न आहिनि, कंदा न आहिनि, पंहिंजी मनमानी कंदा आहिनि या सम्झंदा न आहिनि। सम्झ उन्हनि खे घणी आहे, ॼाण उन्हनि खे घणी आहे, सम्झ जी उन्हनि में काई कमी कोन्हे, तमामु घणी आहे। पर हुनजी प्रैक्टिकल लाइफ जेका आहे उहा अॻु में संसार में हली वई। जॾहिं खां असां चवणु शुरू कयोसीं भई हाली पढ़ी लिखी करे मंज़िल ते पहुचूं, उनखां बाद मंदर खे ॾिसंदा, इहो शायदि ॿुढापे जो कमु आहे, इहो शायदि बाद जो कमु आहे, इहो शायदि बाद में कंदासीं। ऐं संस्कार जॾहिं पोइ ते हलिया विया, संसार अॻिते आयो, त पोइ उहा डिस्टर्बेंस पैदा थी, पोइ उहा तकलीफ़ वारी ॻाल्हि पैदा थी वई। तंहिंजे करे इन्हनि ॿिन्ही चीज़ुनि खे असांखे गॾु गॾु खणणो पवंदो आहे। असांजी शुरूआत संस्कारनि खां थियणु खपे, ऐं पोइ संस्कार जो नतीजो इहो निकिरंदो आहे हक़ीक़त में त जेको बि असां में बहितरी ईंदी उनजो इस्तेमालु सही थींदो, ऐं अॻिते असांजी इज़त, शान, मान हक़ीक़त में संस्कारनि सां हूंदी आहे, संसार सां एतिरी न हूंदी आहे। उनजो सिधो सो मिसाल आहे, असां ॾियारी मल्हाईंदा आहियूं। रामायण में ॿ किरदार, हिकु राम, ॿियो रावण। जेकॾहिं ॿुधी, सम्झ, ज्ञान, ॼाण, अकुल, ताक़त, शक्ति, पावर, तपस्या, पूजा, कंहिं बि एंगल खां असां ॾिसंदासीं त शायदि रावण राम को हर चीज़ में मथे ॾिसण ईंदो। पोइ उहो ख़ानदान हुजे, उहो ब्राह्मण जो पुटु हो, खत्री जो पुटु हो, जेतिरो ज्ञान रावण खे हो त राम खे आख़िर में चवणो पियो त वॾो पंडित वेंदो, ॿियनि खां कुझु सम्झी अच, ऐं उन जेको ज्ञान ॾिनो। ऐं मुंहिंजो जेको राज हो उहो अधु हिंदुस्तान खां ऑस्ट्रेलिया ताईं हुयो, एतिरो वॾो पावरफुल माण्हू हो। मुंहिंजा हथियार, मुंहिंजा वीपन्स उहे एतिरा हुया जे अगस्त मुनि उनखे चयो, रावण जेतिरो तुंहिंजा हथियार, जेको पावर आहे, तूं चाहे कुझु कलाकनि में पूरी दुनिया फतेह करे सघे थो। ऐं तपस्या, पूजा ॾिसूं मुंहिंजी एतिरी हुई कि हर माण्हू पूजा करे रिझाईंदो आहे, इन कैलाश खे हिलाए हिलाए करे वार वरितानी। तंहिंजे करे कंहिं बि एंगल खां रावण घटि कोन्हे, पर अॼु ताईं रावण जो पुत्र जलायो वेंदो आहे, राम जी पूजा कई वेंदी आहे। उनजो कारण सिर्फ़ु इहो रहियो, हुन में संस्कार रहिया, हुन में संसार रहियो।
हुनजी शुरूआत संसार सां थी। इन करे हुनखे पावर ज्ञान जेको ई आयो हुन पंहिंजी मनमानी तौरु इस्तेमालु कयो, पंहिंजी मर्ज़ी तौरु इस्तेमालु कयो। को चीरे रखियो, कंहिंखे फाड़े रखियो, कंहिंखे कुझु बि कयो, पंहिंजी मनमानी कई। हर क़िस्म जी सभु कुझु ॼाण हूंदे ग़लती ते ग़लती कंदो वियो। ऐं राम कॾहिं पंहिंजो संस्कार न छॾियो, इज़त न छॾी। तंहिंजे करे असां ॿारनि खे, पाण खे, सभ खे असां संसार ज़रूर ॾियूं, पर अॻ में असां संस्कार ॾियूं। तंहिंजे करे असांजे जीवन में इहे ॿई चीज़ूं गॾु गॾु हलनि। ऐं जेकॾहिं ॿई चीज़ूं गॾु हलनि त पोइ असांजे जीवन में कॾहिं डगमगाहट न ईंदी आहे।